ठकराठो जे ॻोठ सामाणो मंगरियो में सखर ज़िले जे 4 थाणनि जी पुलिस जी चढ़ाई, 4 घरनि खे बाहियूं। ख़बर मूजिब ठकराठो जे थरी इलाइक़े जे ॻोठ सामाणो मंगरियो में सखर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस चढ़ाई करे मंगरिया बिरादरी जे 4 घरनि खे बाहियूं ॾेई साड़े छॾियो आहे। मंगरिया बिरादरी जे माण्हुनि पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई आहे। एहतिजाज कंदड़नि सामाणो फ़कीर मीर हसन दादलो, रहमतुल्लाह मंगरियो ऐं ॿियनि दाहींदे इल्ज़ाम हयो आहे त मुबारकपुर थाणे जी हद में महर बिरादरी जी 2 धुरियुनि विच में संगावती तकरार तां औरत 2 ॿारनि समेत अगवा थी वई हुई। जंहिं मामले में सखर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस गुज़िरियल ॾींहुं असांजे घरनि ते चढ़ाई करे 4 घरनि खे बाहियूं ॾेई साड़े छॾियो आहे। जंहिं सबबि 12 लख रुपया रोक रक़म, 10 तोला न्याणियुनि जो ॾाज, हंध, बिस्तरा ऐं ॿियो क़ीमती सामान सड़ी वियो आहे। एहतिजाज कंदड़नि IG सिंध, DIG सखर ऐं SSP सखर खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी जांच कराए असांखे तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ ॾिनो वञे। हिन वीडियो खे लाइक करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं हा, उन सां गॾु बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो।